नाज़रीन, घाजी खवड़ में बरसात सबब सिम नाले के गारो पइजी वियो, जंहिं जे नतीजे में पानी शहर समेत भरपासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे। घाजी खवड़ जी सूरतहाल जे हवाले सां अपडेट करे रहिया नियाज़ अली ॾेपर। असांखे किड़ा था ॾियनि, ये ॻोठ ॿुॾनि था, और टाप थो करे, को बि सरकारी हिते अमलदार आयो ई न आहे। राति ॾींहुं असां खीमो आहे, बरसाति में वेठा आहियूं, सॼो एड़ायो आहे, 8-10 ॻोठ लिबक्स खॾारी आहिनि, सभु ॿुॾनि था, और टाप पानी थो करे, ॾींहों ॾींहुं पानी खे चाढ़ आहे। को बि सरकारी अमलदार अचे ई नथो, को पचको ॾे, को किड़ा ॾे, को लड़को ॾे, पंहिंजे जेको आहे असां ॾिसूं था पचका पंहिंजे घरों पंहिंजे जेबूं खणी ॾींहुं राति वेठा आहियूं। वो असांजी व्यवहार कयो जे लॻनि खे साम्हूं इहे पाणी अवरटाप थो करे, ऐं खॾारी ॻोठ लिबक्स 8-10 ॻोठनि ऐं 1000 एकड़ ज़मीन आहे। को बि सरकारी हिते अमलदार हफ़्तो थी वियो आहे, था वेठा ॾींहुं राति बरसाति में न खीमो आहे, को न टेंट आहे, ऐं पाणी धाणी जो ॾिसो था का बि हिते वरी तमामु तकलीफ़ आहे असांजी। को लकड़ा आहिनि, न किड़ा आहिनि, पाणी अवरटाप थो करे, न पचको को बि जेके असां वटि पैसा हुया रोबनि में ख़र्च कयासीं, हाणे का शइ बि कोन्हे। असां पाके वठण लाइ विया पाका न आहिनि, को बि न मुख़्तियार कर तालुके जो ऑफिसर आहे न आयो आहे, DCO ज़िले जो ऑफिसर आहे न आयो आहे। असां उन जे करे अफ़सरनि खे अपील था कयूं, महिरबानी करे असांजी मदद कयो। भाई ज़मींदार हुजनि या वस वारा हुजनि, वॾेरा हुजनि, महिरबानी करे असांखे पाजका ॾियो, असांजी हमदर्दी कयो, खीमा ॾियो। छाजे करे असां ॿुधूं था असां परेशान आहियूं। राति जो बरसाति, सुबुह जो राति ॾींहुं निंड फिटाई, 6 ॾींहं अॼु निंड फिटाई आहे। महिरबानी करे असांखे ॾियो, मदद कयो असांजी। ॾिसो हिते ग़रीब माण्हू काॾे वञूं, सिम बजे थी, केरु कोन्हे, को वार केरु कोन्हे, हुकूमत आई कान्हे, केरु केरु महिल केरु बि नथो अचे, छा कयूं, ग़रीब माण्हू काॾे वञूं।